नाज़रीन, वर्ल्ड कप भारत क्रिकेट मैच ॾिसण लाइ कराची के आर्ट्स काउंसिल में वॾी स्क्रीन लगाई वई। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे ख़ालिद हुसैन जलबाणी। जी बिल्कुल, असीं हिन वक्त कराची के आर्ट्स काउंसिल ऑफ पाकिस्तान में मौजूद आहियूं। जेका क्रिकेट रांद है पाकिस्तान और इंडिया जी हलंदड़ है। रांद जा जेके शौक़ीन आहिनि हिते वॾे अंग में मौजूद आहिनि, जंहिंमें औरतूं आहिनि, नंढड़ा ॿार आहिनि, नौजवान जेके आहिनि, नौजवाननि जो भी वॾो अंग मौजूद है। हिते जेका स्क्रीन लगाई वई है, वॾी LCD लगाई वई है। हिते जीअं ही मैच शुरू थी हुई त हिते वॾे अंग में जेके रांद जा शौक़ीन आहिनि उहे पहुचणु शुरू थी विया। हिन वक्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही आर्ट काउंसिल जा मंज़र आहिनि, जिते वॾी LCD लगाई वई है, जिते पाकिस्तान और इंडिया जी जेका है मैच हलंदड़ है। हिन वक्त तव्हांखे ॿुधाईंदा हलूं मैच जेका है पाकिस्तान बैटिंग करे पियो। बैटिंग वारो जेको है पाकिस्तान जो मरहलो हलंदड़ है। 37 ओवर थी चुका आहिनि। हिन वक्त जेको है पाकिस्तान जो स्कोर 200 जे अंदर ही है। शौक़ीन जेके आहिनि क्रिकेट रांदि जा हिन वक्त मायूस थी चुका आहिनि। छकनि ऐं चौकनि जी जेका है वो तूफ़ान नज़र न पियो अचे। शौक़ीननि तरफ़ां मायूसी जो इज़हार कयो पियो वञे। नेक ख़्वाहिशूं ज़ाहिर कयूं पियूं पाकिस्तान जी टीम जे लाइ। हू वॾा पुर उम्मीद आहिनि त अॼोकी मैच पाकिस्तान खटींदो। जी।